औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोज़ो ऐं नमाज़ ई पिणु चङो कमु। रोज़ो ऐं नमाज़ ई पिणु चङो कमु। उहो ॿियो फ़हम अञा ॿियो फ़हम जंहिंमें पसण पिरीअ जो। अस्सलामु अलैकुम दोस्तो, प्रोग्राम है सईं राह ऐं मां आहियां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी। सईं राह में पाण हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हदीसूं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अमन वालहु जो कलाम पाक पढ़ंदा आहियूं ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान जे मुआफ़िक़ ज़िंदगी जा जेके उसूल आहिनि उन हवाले सां कुझु ॻाल्हियूं कंदा आहियूं। उन सां गॾोगॾु सरकार दो आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु तआला अलैहि वालि वसल्लम जी सना ख़्वानी ॿुधंदा आहियूं ऐं नात ख़्वाननि खे हिन प्रोग्राम में पाण शामिल रखंदा आहियूं। अॼोके हिन प्रोग्राम सईं राह यारहें प्रोग्राम जो मौज़ू आहे घर वारनि ऐं बचड़नि ते जेको पाण ख़र्च कयूं था उन्हनि ते ख़र्च करणु केतिरो नफ़ो ॾींदड़ आहे ऐं केतिरो बहितर आहे। उन सां गॾोगॾु अॼोके हिन प्रोग्राम जो हिसो हूंदो असांजो बहितरीन सनाख़ा मोहतरम जनाब ख़ान मोहम्मद चाचड़ साहब। दोस्तो, असां दुनिया जे अंदरि खोड़ सारा शाही ख़र्च कंदा आहियूं। कॾहिं कंहिं दोस्त खे होटल ते खाधो खाराए वरितो, कॾहिं कंहिं दोस्त खे चांहि पीआरे छॾी, कॾहिं किन दोस्तनि जी वाह जे लाइ ख़र्च कंदा आहियूं, कॾहिं ज़िंदगीअ जे हवाले सां ज़ाती पंहिंजे मथां ख़र्च कंदा आहियूं। पर इन सॼी ज़िंदगीअ जे अंदरि असां जे मथां जेका ज़िमेदारी आहे, ख़ासि करे असांजो जेको हिन मुआशरे जो ज़िम्मेवार फ़र्ज़ आहे, जंहिं फ़र्द जे मथां जंहिं इंसान जे मथां संदन घर वारनि जूं ज़िम्मेदारियूं आहिनि, उहे ज़िम्मेदारियूं निभाहे थो। ज़िम्मेदारियूं त अल्लाह ताला जे तरफ़ खां उन ते आइद आहिनि ई, पर छा उन्हनि ज़िम्मेदारियुनि निभाइण सां हिन दुनिया में उन खे को फ़ाइदो बि आहे या न, इन मौज़ूअ ते अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। दोस्तो, पंहिंजे हाल ताक़त ऐं तौफ़ीक़ मुताबिक़ पंहिंजे ज़ाती ज़रूरतुनि, पंहिंजे अहल अयाल ऐं बचड़नि ते ख़र्च करणु इहा बि अफ़ज़ल इबादत आहे। नफ़क़तुर रजुल अला अहलिही सदक़तुन। मुस्लिम इमाम अहमद जी हदीस आहे। मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त माण्हूअ जो पंहिंजे घर वारनि ते ख़र्च करणु सदको आहे, ख़ैरात आहे। ॿी हदीस पाक आहे। मुंहिंजे काइनात जे कारणी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो, इन मिनन नफ़क़तिल्लती तुदाअफ़ु तिस्हमाही देफ़िन नफ़क़तुर रजुल अला नफ़्सिही व अला अहलि बैतिही। मुंहिंजे आका फरमायो, बेशक उहो ख़र्च जेको सवाब में ॿीणो कयो वञे थो,
हिक जे बदिले 900 ताईं बीणो कयो वञे थो। उहो ख़र्चु आहे जेको पंहिंजो पाण ते ऐं पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कयो वञे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पंहिंजे ज़रूरतुनि ते ख़र्च करणु, पंहिंजे घर वारनि जे ज़रूरतुनि ते ख़र्च करणु अहिड़ो सौदो आहे जंहिंजो 900 गुना वधीक अजुर इनाम ऐं सवाबु ॾिनो वञे थो। दोस्तो, हीअ हक़ीक़त आहे त पंहिंजे बचड़नि ते ख़र्च करणु ख़ैरात आहे, पंहिंजी ज़ाल ते ख़र्च करणु ख़ैरात आहे, पंहिंजे नौकरनि चाकरनि ते ख़र्च करणु बि ख़ैरात आहे, पर पंहिंजी जान ते ख़र्च करणु बि ख़ैरात आहे। कॾहिं कॾहिं के अहिड़ा इंसान हूंदा आहिनि जो हूंदे सूंदे छिगियल चपल पाईंदा, मेरा कपिड़ा पाईंदा, बुख ते रहंदा, पर पंहिंजी जान खे सुकून सां न रहाईंदा। त अहिड़नि बाननि खां बि क़यामत जे ॾिहाड़े संदन जान, संदन जिस्म, संदन जे मथां दाही थींदी। मुंहिंजा मौला काइनात जे अंदरि तो हिन इंसान खे हर शइ ॾिनी हुई, पर हिन मूंखे सतायो हो, तड़पायो हो, ऐं हर शइ हूंदे बि हिन मूंखे कुझु कोन ॾिनो हो। बल्कि अफ़ज़ल ख़ैरात ऐं अफ़ज़ल इबादत इहा आहे जो पंहिंजे सिर ऐं बचनि ते ख़र्च कयो वञे। हिन जो अजुर ॿी ख़ैरात खां 900 भेरा वधीक ॾिनो वञे थो। हदीस पाक आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुस्लिम शरीफ़ जी हदीस, इज़ा अतल्लाहु अहदकुम ख़ैरन फलयब्द बिनफ्सिही व अहलि बैतिही। जंहिंखे अल्लाह ताला माल दौलत ॾिए त ख़र्च करण जी इब्तिदा पंहिंजे सिर खां ऐं पंहिंजे घर वारनि खां करे। ख़ैरुकुम अनफ़अकुम लिअहलिही। तव्हां में सभिनी खां भलो माण्हू उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि लाइ वधीक नफ़ो पहुचाईंदड़ आहे। दोस्तो, मुस्नद अहमद सुनल कुबरा नसाई में हदीस पाक आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो, वमा अतअमत फहुव लक सदक़ह, वमा अतअमत वलदक फहुव लक सदक़ह, वमा अतअमत ज़ौजतक फहुव लक सदक़ह, वमा अतअमत ख़ादिमक फहुव लक सदक़ह। मुंहिंजे आका फरमायो, जेको तो पाण खाधो उहो तो लाइ सदको आहे, जेको तो पंहिंजी औलाद खे खारायो इहो बि तो लाइ सदको आहे, जेको तो पंहिंजी ज़ाल खे खारायो इहो बि तो लाइ सदको आहे, ऐं जेको तो पंहिंजे नौकर खे खारायो इहो बि तो लाइ सदको आहे। सुभान अल्लाह। दोस्तो, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिकिड़ो दीनार आहे जेको तो अल्लाह जी राह में ख़र्च कयो। मिसाल तौरु मस्जिद, मदरसे, ख़ानकाह, ग़रीब, मिसकीन, यतीम ते ख़र्च कई। ॿियो दीनार आहे जेको बानो आज़ाद करण में ख़र्च कई। ऐं टियों दीनार आहे जेको तो सदको कयो। चोथों दीनार आहे जेको तो पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कयो। सभिनी खां वधीक भलो सदको उहो दीनार आहे जेको तो पंहिंजे घर वारनि जे मथां ख़र्च कयो। ख़ैरुस सदक़ति मा कान अन ज़हरि ग़िनन वलियदुल उलिया खैरुम मिनल यदिस सुफला वब्द बिमन तऊल। बुखारी शरीफ, मुस्लिम ऐं अबू दाऊद जी रवायत कयल हदीस पाक आहे। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, भलो सदको उहो आहे जेको पंहिंजे ज़रूरतुनि खां वाधू माल मां ख़र्च कयो वञे।
हाणे मथियों हथ जेको आहे पंहिंजा ॿ हथ आहिनि। हुज़ूर फरमायो त मथियों हथ हेठिएं हथ खां भलो आहे। ख़ैरात जी शुरूआत पंहिंजे आयाल खां कर। अॼुकल्ह ख़ैरात कंदड़नि खे ॾिठो वियो आहे त माण्हुनि जे ॾेख वेख लाइ ॿियनि तरफ़नि ॾांहुं ख़ैरात कंदा रहंदा आहिनि। जीअं माण्हू खेनि सखी सॾनि, पंहिंजे नाम बरारी लाइ लख बि लुटाए छॾींदा, पर पंहिंजे अहल अयाल ऐं बचड़नि जी चङी तरह ख़बरगिरी न कंदा आहिनि। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ख़ैरात जी शुरूआत कयो त पंहिंजे अहल अयाल ऐं बचड़नि खां कयो। मथियों हथ ख़ैरात कंदड़ आहे, हेठियों हथ ख़ैरात वठंदड़ आहे। सरकार फरमाइनि था त तव्हां ख़ैरात कंदड़ हुजो, ख़ैरात वठंदड़ न बणिजो। दोस्तों, पंहिंजा हाल बुछड़ा हुजनि, पंहिंजा बचड़ा ॿार ॾुतड़ियल हुजनि, उन्हनि जी सार संभाल न लधी वञे ऐं ॿी जाइ ते ख़ैरात कई वञे त उहा ख़ैरात अल्लाह ताला वटि क़बूल ई न आहे। अचो त ख़ुदा अज़्ज़ व जल जी मनाजात मोहतरम ख़ान मोहम्मद चाचर जे आवाज़ में ॿुधूं। उन खां पोइ सही राह में पाण गॾु आहियूं। ऐं अॼोको प्रोग्राम जो मौज़ू जेको आहे उहो आहे घर वारनि ते जेको पाण ख़र्च कयूं था, बचड़नि ते ख़र्च कयूं था, इहो केतिरो फ़ाइदेमंद आहे ऐं छो कजे। मुंहिंजे आका रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फ़रमायो आहे। चमड़ी ओ करीम असां जी चमड़ी हिक चिड़ी गबी न सही सघंदी ओ बाजबरा रब बानन ते ओ बाजबरा रब बानन ते तुझे दो ज़खवारी बाई कला हिन बाई भी आए पना घुरी तुझे दो ज़खवारी बाई कला हिन बाई भी आए पना घुरी सबो केड़ी तरह तुझे दो ज़ख्मी सबो केड़ी तरह तुझे दो ज़ख्मी इंसान जी ज़ात रही सघंदी ओ बाजबरा रब बानन ते ओ बाजबरा रब बानन ते मरदूदन के मक़बूल मिठा अल्लाह करे तो सके मरदूदन के मक़बूल मिठा अल्लाह करे तो सके जन के भी तो पांद पनाह जो देवो जन के भी तो पांद पनाह जो दे तन के न ज़मीन दी सघंदी ओ बाजबरा रब बानन ते तुझी कावड़ की अथई सघंदी ओ करीम असां जी चमड़ी हिक चिड़ी गबी न सही सघंदी ओ बाजबरा रब बानन ते ओ बाजबरा रब बानन ते मौला तो भी हुजे मोहम्मद भी हुजे असां पाबिल दिल काती निकिरो मौला तो भी हुजे मोहम्मद भी हुजे असां पाबिल दिल काती निकिरो बकरी हुजे कैदी भी हुजूं बकरी हुजे कैदी भी हुजूं तोखे ॻाल्हि वणी त
नहीं सकंदी ओ बाजबरा रब बानन ते ओ बाजबरा रब बानन ते कख पई न मरे बचड़न ते आराम तू चुलाई दे कख पई न मरे बचड़न ते आराम तू चुलाई दे मां पी खां बि तोखे प्यारा हूं मां पी खां बि तोखे प्यारा हूं ये प्यार मरे बि न ॾेई सघंदी ओ बाजबरा रब बानन ते तुझी कावड़ कीअं ठही सघंदी ओ करीम असांजी चमिड़ी हिक चणे गबि कान सही सघंदी ओ बाजबरा रब बानन ते पर बेहदरती बदनाम आया तब तुझे नबी जो गुलाम आया तोड़ बेहदरत बदनाम आया तब तुझे नबी जो गुलाम आया दिल में डोटा करे त करे दिल में डोटा करे त करे दिल यार न सही सघंदी ओ बाजबरा रब बानन ते तुझी कावड़ कीअं ठही सघंदी ओ करीम असांजी चमिड़ी ओ करीम असांजी चमिड़ी हिक चणे गबि कान सही सघंदी ओ बाजबरा रब बानन ते ओ बाजबरा रब बानन ते सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ बाजबरा रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं न ठही सघंदी प्रोग्राम में हिकु भेरो वरी भली कार प्रोग्राम सही राह दोस्तो अॼु प्रोग्राम जो मौज़ू आहे असां वहाँ ज़िंदगीअ जे मरहलनि ते ख़र्च कयूं था पर जेको घर वारनि ते ख़र्च कयूं था बचड़नि अहलो अयाल ते कयूं था उन जो केतिरो अजुर आहे केतिरो सवाबु आहे पंहिंजी ॻाल्हि ॿोल उन ते जारी आहे अॼोके प्रोग्राम जो ख़ासि सना ख़्वां जेको आहे मोहतरम ख़ान मोहम्मद चाचड़ दोस्तों मुअर्ज़ पे कयो त पंहिंजा हाल बुछड़ा हुजनि पंहिंजा बचड़ा ॿार ॾुतड़ियल हुजनि उन्हनि जी सार संभाल न लधी वञे ऐं ॿी जाइ ते ख़ैरात कई वञे त उहा ख़ैरात अल्लाह ताला वटि क़बूल न आहे मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कफ़ल मरो मिनल इस्मे ऐं युदय्य मन यक़ूत तिबरानी बेहक़ी जी हदीस आहे त मर्द लाइ इहो बि काफ़ी गुनाह आहे जो उन्हनि खे ख़र्च न ॾिए जन जो कूत संदसि ज़िम्मे आहे अॼुकल्ह ॾिठो वियो आहे त माण्हू होटलुनि ते ॿियनि दोस्तनि यारनि ते घणो ख़र्च कनि था पर घर वारनि ते ख़र्च करणु उन्हनि खे ॾाढो ॾुखियो लॻे थो हज़रत इब्राहिम नख़ई रहमतुल्लाह अलैहि फरमायो त अॻियां मुस्लमान यानी सहाबी सगोरा जेके सखी घराणनि वारा हुआ सुठो लिबास पहिरींदा हुआ जॾहिं ख़ैरात करणु चाहींदा हुआ त अवल घर जो दरवाज़ो बंदि करे पंहिंजे घर वारनि जो पूराओ कंदा हुआ पोइ वाधू हूंदो हुयुनि त माइटनि खे ॾींदा हुआ अञा बि वाधू हूंदो हुयुनि त पाड़ेसरनि खे ॾींदा हुआ
जेकॾहिं अञा बि वाधू हूंदो हुयुनि त पोइ हेॾां होॾां ख़र्चु कंदा हुआ ऐं उन्हनि जे घरनि में कतल यानी खजूर ज़रूरु हूंदी हुई महिमाननि लाइ ऐं साइलनि लाइ। दोस्तों, पंहिंजे ज़रूरतुनि ऐं पंहिंजे बचड़नि जे ज़रूरतुनि जे पूराए बैदि वधीक माल हुजे त उन मां माइटनि अज़ीज़नि क़रीबनि में के ग़रीब हुजनि त अवल उन्हनि खे ख़ैरात ॾिनी वञे, पोइ धारियनि मिसकीननि मुहताजनि खे ॾिनी वञे। हज़रत हबीब करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मिसकीन खे सदको ॾियणु हिकूण आहे, यानी माइट खे सदको ॾियणु ॿीण आहे। सदको ऐं ॻांढापो नसाई तिरमिज़ी जी हदीस आहे, यानी अव्हां जेकॾहिं मिसकीन खे सदको ॾिनो, ख़ैरात ॾिनी त उन जो हिकूणो अजुर आहे, पर जेकॾहिं उहो सदको अव्हां पंहिंजे माइट मिसकीन अज़ीज़ रिश्तेदार खे ॾिनी त मुंहिंजे आका फरमायो त उहो अव्हां जो सदको बि आहे त साॻे वक़्तु ॻांढापो बि आहे, मुहबत बि आहे। दोस्तों, हिकु शख़्स रसूल करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खां पुछा कई त सभ खां भली ख़ैरात कहिड़ी आहे? पाण फरमायूं उन माइट खे ख़ैरात ॾियणु जेको छिनंदड़ ऐं दिलि में दुश्मनी रखंदड़ हुजे। यानी छिनण वारो हुजे, दिलि में दुश्मनी रखण वारो हुजे, अव्हां उन सां मुहबत वारो ॻांढापो ॻंढियो। ख़ैरात या मदद सदको ॾियो ई उन्हीअ खे जेको माइट अव्हां खां रुठल आहे, परतल न आहे। छा त मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, छा त मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलक़ीन आहे, फरमान आहे। दोस्तों, हज़रत नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो त कंहिं माण्हूअ वटि संदसि सौट का ख़ैरात घुरणु अचे थो ऐं ही नथो ॾिए त अल्लाह तबारक व ताला क़यामत वारे ॾींहुं उनखे पंहिंजो फज़ुल न ॾींदो। यानी ज़रूरतमंद माइट मिट रहे, सौट रहे, रिश्तेदार आहे, उहो अव्हां खां कुझु घुरणु आयो आहे ऐं अव्हां हूंदे बि उनखे नथा ॾियो। अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजे महबूब आका फरमायो, रब पाक उनखे क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे फज़ुल खां महरूम रखंदो। त अल्लाह ताला असां अव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए त असां अव्हां उन पंहिंजे मिट माइट ज़रूरतमंद जी पंहिंजी हूंद मझां ज़रूरु ज़रूरत पूरी कयूं। दोस्तों, ज़िंदह अज़ीज़नि क़रीबनि खे त ख़ैरात सां यादि कयो, पर जेके फ़ौत थी विया आहिनि, वफ़ात करे विया आहिनि, उन्हनि खे बि ख़ैरात वक़्तु न विसारियो। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, चयाईं मूं पाण पंहिंजे कननि सां ॿुधो त हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, मामिन अहल बैतिन यमूत मिनहुम मय्यतुन यतसद्दकून अन्हु बअद मौतिही इल्ला अहदाहा इलैहि जिब्रील अलैहिस्सलाम अला तबक़िम मिन नूर।
हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु रवायत कनि था, मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो पाण फरमायूं त को बि घर वारो अहिड़ो नाहे जंहिंजो को माण्हू मरी वञे ऐं घर वारा उन जे पारां सदको यानी ख़ैरात कनि उन जे मरी वञण खां पोइ त उहा ख़ैरात हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम नूर जे तबक में विझी तोहफ़ो करे उन मैयत ॾांहुं खणी वञे थो। सुभान अल्लाह। अॻिते मुंहिंजे आका फ़रमायो त सुम्म यक़िफ़ु अला शफ़ीरिल क़ब्र फ़यक़ूलु या साहिबल क़ब्रिल अमीक हाज़िही हदियतुन अहदाहा इलैक अहलिक फ़अक़बिलहा फ़यदख़ुलु अलैहि फ़यफ़रहु बिहा वयस्तबशिर वयहज़नु जीरानिहिल्लज़ीन ला युहदी इलैहिम शै। पोइ हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम उन क़ब्र जे किनारे बीही चवंदो आहे त ए उन्ही क़ब्र में रहण वारा, ही तोहफ़ो आहे जेको तुंहिंजे घर वारनि तो ॾांहुं मोकिलियो आहे, ही क़बूल कर। पोइ उन क़ब्र वारे ते फ़रहत दाख़िल थिए थी, उन सां ख़ुशो खुरम थिए थो ऐं उन क़ब्र जा पाड़े वारा जन ॾांहुं तोहफ़ो न मोकिलियो वियो हुजे उहे ग़मगीन थियनि था। त दोस्तो ॾिसो केॾी मुंहिंजे आका जी फ़रमान हदीस ऐं रवायत काराइती आहे। तव्हां दुनिया में पंहिंजे मिटनि माइटनि घर वारनि ते ख़र्चु कयो, पर जेके दुनिया मां हलिया विया माण्हू चवंदा आहिनि त हुन दुनिया में जेको पंहिंजे हथ सां ख़र्चु कयो बसि उहो काफ़ी आहे, पुठियां फ़ाइदो न ॾींदो। पर असांजे आका सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो त न, ईअं न आहे। अव्हां उन गुज़ारे वियल जे लाइ जेतिरो अव्हां खां पुॼे थो टुकुर मानीअ जो आहे, कंहिं मिसकीन खे खारायो था, खाधो खारायो था, ख़ैरात ॾियो था, सदको ॾियो था, त उहा अव्हां जी ख़ैरात रायगान न आहे, पर उन क़ब्र वारे वटि हज़रत जिब्राईल खणी वञे थो। उहो तोहफ़ो नूर जे तबक में उन ताईं पहुचायो वञे थो ऐं उनखे ख़ुशी मिले थी। त दोस्तो पंहिंजे घर ऐं बचड़नि ते ख़र्च में कुशादगी कयो, बख़ील न बणिजो ऐं इसराफ़ बि न कयो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे बचड़नि ते ख़र्च में तंगी कंदव त अल्लाह बि तव्हां ते तंगी कंदो। जेकॾहिं तव्हां खुली दिलि सां कुशादगी सां ख़र्च कंदव त अल्लाह बि तव्हां ते कुशादगी ऐं आसानी फ़रमाईंदो। दोस्तों हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमायो त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो, फ़रमायूं त इज़ा अरादल्लाहु बिअहलि बैतिन ख़ैरन अदख़ल अलैहिमुर रिफ़्क़ु फ़िल मआश। बेहक़ी जी हदीस पाक आहे, अल्लाह ताला जॾहिं कंहिं घर वारनि सां भलाई जो इरादो कंदो आहे त उन्हनि जे गुज़रान में कुशादगी विझंदो आहे, यानी उन्हनि खे आसूदो कंदो आहे, रिज़्क़ तमामु वसी ॾींदो आहे। जेकॾहिं अल्लाह पाक तव्हांखे कुशादो रिज़्क़ ॾिनो आहे त भली चङो चोखो रधे खाओ। रोज़ाना बसर सां या थूमारीअ सां, दाल सां, या वरी कंहिं खटाण में, चहर में गिरह ॿोड़े मानी खाइण सां को फ़ाइदो कोन्हे ऐं ईअं करण सां अल्लाह जे नेमतुनि जी नाशुक्री थिए थी। हुज़ूर फ़रमायो, कुलू वशरबू वला तुसरिफ़ू। अल्लाह जो कलाम आहे त खाओ ऐं पीओ ऐं अजायो ख़र्च न कयो। रब थो फ़रमाए पंहिंजी ज़िंदगी ते ख़र्च कयो ऐं अजायनि ख़र्चनि खां बची पओ। दोस्तों हिन पल हलूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़्वानी ॾांहुं। मोहतरम ख़ान मोहम्मद चाचर जो ख़ूबसूरत आवाज़ तव्हां जे समाअतुनि ते। खुशबू हवा ईंदी मदीने पाक मां, दर्द वारन रे दवा ईंदी मदीने पाक मां, दर्द वारन रे दवा
पाक मां जॾहिं खणी खुशबू हवा ईंदी मदीने पाक मां दर्द वारनि ॾे दवा ईंदी मदीने पाक मां दर्द वारनि ॾे दवा ईंदी मदीने पाक मां खुशबू जो नमूना रहा मुश्कंबर खतूरी का बिज़ात जोर गुंबद खजराज खुशबू जो नमूना रहा मुश्कंबर खतूरी का जोर फन जले उहा ईंदी ने पाक मां दर्द वारनि ॾे दवा ईंदी मदीने पाक मां जॾहिं खणी खुशबू हवा ईंदी मदीने पाक मां दर्द वारनि ॾे दवा ईंदी मदीने पाक मां बाग वारा विया भले जन खे साईं दिल सॼो मूं बि हथड़नि मां उमेद जो नादामल छॾियो बाग वारा विया भले जन खे साईं दिल सॼो मूं बि हथड़नि मां उमेदनि जो नादामल छॾियो मून धर ॾे बि निदा ईंदी मदीने पाक मां दर्द वारनि ॾे दवा ईंदी मदीने पाक मां जॾहिं खणी खुशबू हवा ईंदी मदीने पाक मां दर्द वारनि ॾे दवा ईंदी मदीने पाक मां लुड़क लाड़ी दराई हो तुंहिंजो अमल घटि की न तुंहिंजो मोतनि जो मिठा मुल कई बशर वटि की न लुड़क लाड़ी दराई हो तुंहिंजो अमल घटि की न तुंहिंजो मोतनि जो मिठा मुल कई बशर वटि की न तुंहिंजो मोतनि जो मिठा मुल कई बशर वटि की नया अणगणी बिल्कुलु बहा ईंदी मदीने पाक मां दर्द वारनि ॾे दवा ईंदी मदीने पाक मां दर्द वारनि ॾे दवा ईंदी मदीने पाक मां पूरे तू सही काल तिर जे तिरिया मेरा माण्हुनि में रही थी वई ज़िंदगिया पूरे तू सही काल तिर जे तिरिया मेरा माण्हुनि में रही काल तिर जे तिरिया मेरा माण्हुनि में रही बसर गो मेरे वफा ईंदी मदीने पाक मां दर्द वारनि ॾे दवा ईंदी मदीने पाक मां सौ दफ़ा सुहिणी तोखा मुस्तफ़ा जी सरज़मीन थोरे जंहिं जाइ अदनी रहमत लिल आलमीन सौ दफ़ा सुहिणी तोखा मुस्तफ़ा जी सरज़मीन तेरे जंहिं जाइ अदनी रहमत लिल आलमीन तेरे जंहिं जाइ अदनी रहमत लिल आलमीन रहमत नवारी अता ईंदी मदीने पाक मां रहमत नवारी अता ईंदी मदीने पाक मां दर्द वारनि ॾे दवा ईंदी मदीने पाक मां जॾहिं खणी खुशबू हवा ईंदी मदीने पाक मां दर्द वारनि ॾे दवा ईंदी मदीने पाक मां
सुबहान अल्लाह दर्द वारन ॾे दवा ईंदी मदीने पाक मां। जी दोस्तों, प्रोग्राम सही राह में एक भेरो वरी भलीकार मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। ही प्रोग्राम अवां जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस मंझां मुदल्लिल दलाइल ते पेश कंदा आहियूं ऐं बिना कंहिं फ़िरके वाराना तज़ाद ऐं तकरार जो हूंदो आहे। पाण हिन प्रोग्राम में हदीस पाक नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी ऐं उन सां गॾोगॾु अव्हां जे लाइ साॻे वक़्तु सुहिणा सना ख़्वान बि हाज़िर कंदा आहियूं ऐं उन्हनि खां संदन ख़ूबसूरत आवाज़ में सना ख़्वानी ॿुधंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम जो बि असांजो सिंध जो तमामु निरालो ऐं नाले वारो बहितरीनु सना ख़्वां मोहतरम ख़ान मोहम्मद चाचड़ महिमान सना ख़्वां आहे। दोस्तों, पाण ॻाल्हि करे रहिया आहियूं घर वारनि ते ख़र्च छो था कयूं, घर जी ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, असांजे आका कहिड़ी रहनुमाई कई आहे। पंहिंजे घर ऐं बचड़नि ते ख़र्च में कुशादगी कयो, बख़ील न बणिजो ऐं इसराफ़ न कयो। पाण ॻाल्हि करे रहिया हुआसीं त जेकॾहिं तव्हां पंहिंजे बचड़नि ते ख़र्च में तंगी कंदो त अल्लाह ताला बि तव्हां ते तंगी कंदो। जेकॾहिं तव्हां खुली दिलि सां कुशादगी सां ख़र्च कंदो त अल्लाह ताला बि तव्हां ते कुशादगी ऐं आसानी कंदो। दोस्तों, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते बाबरकात फरमायो, इन्नल्लाह युहिब्बु अन तुरिय असर नेमतिही अला अब्दिही फ़ी महकिलिही व मशरबिही। मुंहिंजे आका फरमायो, बेशक अल्लाह ताला पंहिंजे बान्हे ते कयल नेमत जो असर उन जे खाधे पीते में ॾिसणु चाहे थो। यानी रब पाक जेके ख़ज़ाना ॾिना, नेमतूं ॾिनियूं, रिज़्क़ कुशादो ॾिनो, त उहो बचड़नि ते ख़र्च करे थो या न। छो त ही ॾिनल नेमत, दोस्तों असां जॾहिं ज़िंदगी जे कार वहिंवार में अचूं था, ॾिसूं था हर को चए थो ही बि मुंहिंजो आहे, ही बि मुंहिंजो आहे, ही बि मुंहिंजो आहे, पर जॾहिं उन जो पाण पेरो खणंदासीं त हिन जो कुझु बि कोन्हे। हर शइ ॾिनल अता उन मालिक करीम जी आहे ऐं जन वरसे में हिन खे उहा माल मिल्कियत ज़र ॾिनी, उहे बि त वञी कारे कलर में सुता, वञी आरामी थिया ऐं उन्हनि हिन जे हवाले कयो जंहिं इहा दावा कई हुई त मां 1000 एकड़ जो मालिक आहियां, पर उहो 1000 एकड़ छा उन खे उन मज़ा गिराट बि नसीब न थी सवाइ क़ब्रिस्तान जे उन 3.5 हथ ज़मीन जे। इन जे करे इंसान हिन वठ पकड़ जे जहान में हर को चए थो ही मुंहिंजो आहे, ही मुंहिंजो आहे, ही मुंहिंजो आहे, पर ख़बर तॾहिं पवे थी त उन जो कुझु बि कोन्हे। पाण पोढ़ो पीरसन थियो, मिल्कियत औलाद में विरहाइजी वई। जे ज़िंदगी में विरहाए ॾिनई त ठीकु आहे ऐं जे न विरहाए ॾिनई त हू गुज़ारे वियो, त पोइ हुन जे पीउ जी मुहबत बदिरां उन्हनि खे मिल्कियत जे तकरार ते पाण में ॻणती आहे त अबो हेॾी मिल्कियत छॾे वियो, कीअं विरहायूं, कीअं खाऊं। यानी उन मंझां जेको हुन सभु कुझु ज़िंदगीअ में पघर वहाए, महिनत मज़दूरी करे या हक़ हलाल जे पोरे या कंहिं ॿिए तरीक़े सां हासिल बि कयो, पर उहो हुन जो न आहे। इन जे करे असां खे सोचणु खपे
त असीं जो कुझु हिन दौर जे अंदरि हिन ज़माने में हिन ज़िंदगी में कयूं था उहो कुझु कयूं, उहो सदको छॾियूं जेको असांखे क़ब्र ऐं क़यामत में बि कमु अचे। दोस्तों, मुंहिंजे आका सोने हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जा फ़रमान वहाँ ॿुधो पिया त महबूबन करीमन छा छा फ़रमायो आहे। हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह रोज़ाना घर में अधु दरहम जो गोश्त वठी ईंदा हुआ, यानी रुगो दाल पली सब्ज़ीअ ते गुज़ारो न हुजे। गोश्त मच्छी जे ख़ुदा पाक अव्हांखे ॾिनो आहे त पंहिंजे बचड़नि खे खारायो, इहो अव्हांजो फ़ुज़ूल ख़र्च न, पर इहो बि अल्लाह ताला जी राह में सदको आहे। जहिड़ी तरह सां घर सुठो हुजे, ख़ुराक सुठी हुजे, त अल्लाह करीम मालिक काइनात चाहे थो त मुंहिंजे बाने ते पोशाक बि सुठी हुजे। दोस्तों, ॾिसो पाण हमेशह ॾिसंदा आहियूं कंहिं माण्हूअ खे ख़ासि करे उन खे सिंगारियल संवारियल ख़ुशि पोशाक ॾिसंदा आहियूं त असांजो ख़्यालु उन तरफ़ वेंदो आहे। जेकॾहिं को ॿारु हूंदो आहे चवंदा आहियूं त कंहिंजो ॿारु आहे, हेॾो ख़ूबसूरत सिंगारियल नज़र पियो अचे। ऐं जेकॾहिं साॻे वक़्तु को वॾो आहे, ॾिसंदा आहियूं त असांजी डायरेक्ट सिधी रीति उन जे वॾनि ॾांहुं निगाह वेंदी आहे त हीउ को वॾेरो त नाहे। अहिड़ी तरह रब काइनात ख़ालिक मालिक जंहिं हिन काइनात खे जोड़ियो आहे, उन रब जो बानो, उन मालिक जो बानो असांजे मुर्शिद मुरबी ख्वाजगां हज़रत ख्वाजा महबूब सजन साईं दामत बरकातुहुल आलिया जन जे फ़रमान ऐं ख़िताब में ॿुधो हो त साईं फ़रमाइनि पिया त हज़रत बायज़ीद बस्तामी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल आरिफ़ वली हिकु ॾिहाड़े तमामु वॾे शान मान दबदबे सां सीनो ताणे सरज़मीन ते हली रहियो हो। जॾहिं हलणु लॻो त अल्लाह ताला जी ज़ात इल्हाम फ़रमायो, ए बायज़ीद जी मुंहिंजा मौला, छा ते अॼु सीनो ताणे पियो हलीं, सीनो खोले पियो हलीं। अर्ज़ु कयईं, मुंहिंजा मौला, तो जहिड़ो एॾो अज़ीम रब रखां थो, इन्हीअ जे करे अॼु मां सीनो ताणे हलां थो। ॾिसो त अल्लाह जे वलीअनि कामिलनि उन रब काइनात अज़ वजल जी ज़ाते बाबरकात ते भरवसे रखण वारनि ख़ुदा जे उन ॾिनल नेमत जो केॾो इज़हार कयो त हिकिड़ो ख़ुदा जो बानो हरू भरू बेलिबास बेआबरू हुजे, मेरा कपिड़ा हुजनि, मुंहुं धोतल न हुजे, पेर उघाड़ा हुजनि, ख़ुदा जी ज़ात उनखे सभु कुझु ॾिनो आहे। ॾियण जे बावजूदि त माण्हू छा चवंदा, इंसान आम ॾिसण वारा मख़लूक इहो सम्झंदी त शायदि हिन वटि नाहे। मुंहिंजो रब, मुंहिंजो मालिक, मुंहिंजो ख़ालिक, मुंहिंजो अरहमुर राहिमीन रब इहो नथो चाहे त मुंहिंजो बानो ईअं रहे। अल्लाह चाहे थो त मुंहिंजो अब्द, मुंहिंजो ग़ुलाम अगरि छंडियल फूकियल साफ़ सुथरो हुजे त इहा उनजे आका जी तारीफ़ आहे। बानो सुठी हालत में हुजे त उनजो ख़ालिक मालिक रब ख़ुशि थिए थो। दोस्तों, लिबास जे मामले में ॿ ॻाल्हियूं अहम आहिनि। सभ खां पहिरीं सातर हुजे, यानी उघड़ ढकींदड़ हुजे। अॼुकल्ह मां ॾिसो पिया लिबास जा मुख़्तलिफ़ तौर तरीक़ा अची विया आहिनि ऐं अहिड़ो लिबास बि जिस्म ते न ओढ़िजे जेको बज़ाहिर लिबास हुजे पर उन में सॼे जिस्म जी नुमाइश थींदी हुजे। इहो रब काइनात अज़ वजल जे महबूब फ़रमायो, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे जहन्नम में ऊंधो लेटाईंदो, ऊंधो उछलाईंदो, जेके हिन दुनिया में रहंदे तंग ऐं सन्हा कपिड़ा पाईंदड़ हूंदा आहिनि। उन सां गॾोगॾु यानी लिबास उघड़ ढकींदड़ हुजे
ऐं उन सां गॾोगॾु ममनू न हुजे। जीअं मर्द खे रेशम ॻाढ़ो कपिड़ो वग़ैरह, उन खां अलावा जेतिरो बि लिबास क़ीमती ऐं सुहिणो पहिरियो वञे त मना न आहे, बल्कि अल्लाह ताला ख़ुशि थिए थो। लिबास जे बाब में अव्हां पढ़ंदव त मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी दोस्तो ग़ुरबत वारी ही, मिसकीनी वारी ही। पाण तमामु ग़रीब ऐं मिसकीन हुआ, पर जॾहिं संदन शाहूकारी वारो दौर अल्लाह ताला खेनि गनीमत सां नवाज़ियो, माल व ज़र हुई, त रवायतुनि में अचे थो, बुखारी शरीफ़ जी हदीस आहे त मुंहिंजे आका जी दरबार आलिया मदीनो मुनवरा, मदीनो कंहिं दौर में आलमी मंडी जी हैसियत रखंदो हो ऐं उन आलमी मंडी में वापारी मुख़्तलिफ़ शयूं विकिणण ईंदा हुआ। हिकु ॾिहाड़े मदीने जी मंडीअ में हिकिड़ो लिबास विकिणण आयो शख़्स हीरनि सां जड़ियल हो या एॾो क़ीमती लिबास हुयो जंहिं जे लाइ उन मंडीअ में आयल तमामु वॾा ताजिर, वॾा वापारी न वठी सघिया। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात खे जॾहिं ख़बर पई, सहाबा ॿुधायो त आका अॼु मदीने जी बाज़ार में हिकु अहिड़ो लिबास आयो आहे जेको को बि ख़रीद न पियो करे। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पाण आया ऐं मालूम कयूं त उन लिबास, उन वेस, उन वॻे जी क़ीमत 100 ऊठ हुई। तो दोस्तों 100 ऊठ मुंहिंजे आका रहमत वारे हबीब ॾेई करे उहो लिबास ख़रीद कयो ऐं ज़ैबे तन फ़रमायो। यानी हुज़ूर असांखे ॿुधायो त अव्हांखे अल्लाह ताला ॾिनो आहे, जे ग़ुरबत आहे त भली अव्हां चतियूं लॻल फाटल कपिड़ा धोई पायो, पर ख़ुदा अव्हांखे ॾिनो आहे त पंहिंजे ज़ैब व ज़ीनत, पंहिंजे जिस्म, पंहिंजे बचड़नि जे लिबास ते ख़र्च कयो। इहो अव्हां जे लाइ बहितर आहे। छा त मुंहिंजे आका जी हदीस आहे। हज़रत इमाम हसन बिन अली, इमाम हसन मौला अली साईं जा फ़र्ज़ंद साहिबज़ादा, मुंहिंजे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शानदार ॾोहिटा, संदन प्यारी न्याणी, जन्नत जे राणियुनि जी राणी, जन्नत जी मालिकियाणी अम्मा ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जो बचड़ो फ़रमाए थो त अमरना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन नलबस अजवद मा नजिदु व अन नुदहिय बेअसमन मा नजिदु। मुस्तदरिक हाकिम जी हदीस आहे त असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन हुकुम फ़रमायो, जेतिरो थी सघे त सुठो लिबास पहिरियों ऐं जेतिरो थी सघे त मतारे जानवर जी उज़हा कयूं। हज़रत नाफ़े खां रवायत आहे, हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे घर वारीअ खे अब्रे रेशम यानी पट जो रओ पाराईंदो हो। मुंहिंजे आका जे सहाबी जो कमाल निहारियो। यानी पंहिंजे घरवारीअ खे शानदार सुठा कपिड़ा वठी ॾियणु पाराइणु मुंहिंजे आका जे सहाबा जी सुन्नत आहे। दोस्तों हिन पल हलूं था सरकारी सनाख़्वानी ॾांहुं। मोहतरम ख़ान मोहम्मद चाचर जो तमामु बहितरीन ख़ूबसूरत आवाज़ अव्हांजे समाअतुनि ताईं। वरी साॻे प्रोग्राम में गॾु आहियूं। दुनिया जा किथे यार तू
सी उवे खान सी डिगड़े डिगड़े वाल सी इवे अबुर क्वास मिसाल सी उवे नरगस जादू फाल सी सोना यार ता बेमिसाल होया मजरू दे हालत भाल सी किथे यार तुझा किथे मुई जो सजणो ऐसा सोचई तो एक जहिड़ो करण जे समझो खता थी समझी वञो जे समझो खता थी समझी वञो हू शानो मथे आ ही छा आहिनि माशूक दुनिया जा पर पाण हिक मुर्क हबीब जे मट नाहिनि माशूक दुनिया जा कंहिंखे छोकर छोरो कोन वणियो तुंहिंजो बाबो मोहम्मद घोट बणियो सुभान अल्लाह सुबह तोड़े शाम जोन जाम त खान मोहम्मद से जब चाहे सिकम जाम कंहिंखे छोकर छोरो कोन वणियो तुंहिंजो बाबो मोहम्मद घोट बणियो इहे रहमो असां ते बयान कंदा इहे रहमो असां ते बयान कंदा हू त गोड़ा उगी पिया गले लायण माशूक दुनिया जा पर पायनि हिक मुर्क हबीब जे मट नाहिनि खणी मुश्क खथूरियूं मण लाइनि पर पाक पसीने खां घटि आहिनि माशूक दुनिया जा हेठि जिब्राइल अमीन हो शेर मथे वयो अर्श बरी खां हो केर मथे जालिब जग में आयो हूरन फेरो गायो हीअ पियूं सभु चवनि सल्ले अला मोहम्मद काबो सजण रे सजदा करे हो ॾिठो नज़ारो ही सभु सल्ले अला मोहम्मद बेल बुसरा में ॾाचियूं जेके चिनियूं अमर घर मां ॾिठो था चपतनी जा चुरन सल्ले अला मोहम्मद अचण सां आवाज़ हो अल्लाह मग़फिर उम्मती साईं ॾिना सजण पिया उम्मत खे यादि कनि सल्ले अला मोहम्मद हेठि जिब्राइल अमीन हो शेर मथे वयो अर्श बरी खां हो केर मथे मट मुरसल जे इंसान करे ओ मट मुरसल जे इंसान करे तोड़े अर्श खतारा हेठि लाहिनि
मुंज में पर कूंज काने पई वञे तूं सची ॻाल्हि सुणाए जे वञी मुल्क मदीने ॾे वञी मुंहिंजो पैगाम पहुचाए उते अहिड़ो हाल ॿुधाए मदीने वारे मीर खे भलो यार अथई हाणे भेट न करे पोयो पार अथई हाणे लेट न करे नबी नूर अथई कंधो हेठ न करे नबी नूर अथई कंधो हेठ न करे नबी नूर अथई कंधो हेठ न करे जंहिंजा माण्हू मलक था गुण ॻाइनि माशूक दुनिया जा पर पाइनि माशूक दुनिया जा पर पाइनि हिकु मुल्क हबीब जे मट नाहिनि माशूक दुनिया जा वेठा आलिम थी शान पुछंदो रहो पोइ नात अहमद जी लिखंदो रहो तेरी सूरत को यासीन अखां या ताम ज़मिल दे त सही तेरे ज़ुल्फ़ा को वलैल अखां या कुंडली का कल दे त सही रुखसार तेरे को नाब अखां या लबड़ा को संभल दे त सही या जिस्म तेरे को जान के काबा करे सजदा मीरल दसे त सही वेठा आलिम थी शान पुछंदो रहो पोइ नात अहमद जी लिखंदो रहो हू तर दो जहान जो वालिया हू तर दो जहान जो वालिया ही हित हुत प्या था लीलाइने माशूक दुनिया जा पर पाइने सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। मोहतरम ख़ान मोहम्मद चाचर जो ख़ूबसूरत आवाज़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी सुगड़न जे सरताज सुगड़ जी ख़ूबसूरत शाइरी अवां जे समातुन ताईं पहुचाईसीं। दोस्तों प्रोग्राम सही राह पंहिंजी पुॼाणीअ ॾांहुं वञे पियो पर पुॼाणीअ वारा कुझु ख़ासि लफ़्ज़ अहम पैगाम प्रोग्राम सही राह में अव्हां अॼु ॿुधी रहिया आहियो घर वारनि ते ख़र्च करण जे हवाले सां केतिरो अजुर ऐं सवाबु आहे। दोस्तों हज़रत इमाम हसन फरमायो त अल्लाह ताला बाने खे कंहिं बि इबादत जो एतिरो सवाबु न ॾींदो आहे जेतिरो हिन ॻाल्हि ते ॾींदो आहे जॾहिं बानो पंहिंजे घर वारनि ऐं औलाद खे उहा जाइज़ शइ वठी ॾींदो जंहिं ते उहे ख़ुशि थींदा हुजनि। घर वारनि जी का जाइज़ फरमाइश पूरी करणु जंहिं ते उहे राज़ी थी वञनि उन ॻाल्हि ते अल्लाह वटां सभ खां वधीक अजुर ऐं इनाम मिलंदो आहे। दोस्तों जेकॾहिं को माण्हू सॼे साल जो अनाज पंहिंजे घर बचड़नि जे लाइ रखाए छॾे त इहा बि नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी सुन्नत आहे। छो त बनु नुदैर खां जेके फ़ीअ जा
माल ईंदा हुआ त उन मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर वारनि लाइ सॼे साल जो अनाज रखाए छॾींदा हुआ। जेकॾहिं खाधे पीते लाइ अनाज रखो त बहितरु आहे त उनखे तोरे रखो, उन में बरकत नाज़ुल थींदी। जंहिं भांडे में कंहिं गुंदीअ में अनाज रखायो त उन जे हेठां प्लास्टिक वग़ैरह विछायो जीअं अन्न ख़राबु न थिए। गुंदी पलीअ में अनाज रखणु बहितरु आहे छो त उन में हिफ़ाज़त आहे। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कीलू तामकुम युबारकु लकुम फ़ीह, पंहिंजो खाधो तोरियो, तव्हांखे उन में बरकत ॾिनी वेंदी। हूअं त सारो साल पंहिंजे अहल अयाल ते कुशादगी सां ख़र्च करिणो आहे, पर ईदुनि जे ॾींहं ते जॾहिं हर को सुहिणा लिबास पहिरींदो आहे ऐं हर को घर में सुठो ताम पचाईंदो आहे, उन ॾींहुं पंहिंजे घर वारनि खे सुहिणो लिबास ॾकाइणु, सुठो खाधो खाराइणु निहायत पसंदीदा अमल आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको माण्हू पंहिंजो पाण ते ख़र्च करे थो पाण खे पाक साफ़ रखण लाइ त उहो सदको आहे, ऐं जेको माण्हू पंहिंजी ज़ाल ॿारनि ऐं घर वारनि ते ख़र्च करे थो त इहो बि सदको आहे। मन वस्सा अला अहलिही यौम आशूरा वस्सा अल्लाहु अलैहि साइर सुन्नतिही, जो शख़्स आशूरे वारे ॾींहुं 10 मुहर्रम ते पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कुशादगी करे, अल्लाह पाक उन ते सारो साल कुशादगी फरमाए थो। हज़रत सफ़ियान सूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त असां 50 साल अॻु इन ॻाल्हि जो तजुर्बो कयो, बेशक सारो साल कुशादगी ॾिठीसीं। दोस्तों, अवां जा मोहब्बत भरिया मैसेज, प्यार भरिया पैगाम आख़िर में शामिल कंदा हलूं। अवां जूं मोहब्बतूं चाहतूं प्रोग्राम में मूंसां गॾु आहिनि। मोहतरम मोहतरम बशाम अली मीरजत, अल्लामा मौलाना बशाम अली मीरजत कैडेट कॉलेज पेटारे खां पाण सां गॾु रहियो। असलम बबर साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो ऐं बशाम मीरजत साहब जन प्रोग्राम में शामिल रहिया। दोस्तों, नेमत उज़्मा हज़रत सैयद मुर्शिदी हुज़ूर क़िबला आलम महबूब सजन साईं जन जे तरफ़ां ज़िम्मेदारीअ जो हिकिड़ो ॻिचीअ में गठु विधो वियो आहे, ज़िम्मेदारी ॾिनी वई आहे, हिकिड़ो अज़ीम एज़ाज़ मिलियो आहे। उन एज़ाज़ ऐं ख़िलाफ़त जी दोस्त मुबारकूं ॾियनि पिया। दोस्तो, दुआ कयो त रब करीम पंहिंजे मुर्शिद जे उन ॾिनल ज़िम्मेवारी खे सही तरीक़े सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मोहतरम सैयद मुश्ताक बुखारी असांजो तमामु निरालो नाम पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। शमसदीन सोलंगी, फैज़ मोहम्मद लाशारी, ज़ाहिद हुसैन, उन सां गॾोगॾु सादिक अली मलिक साहब पंहिंजा बहितरीन शाइर, सनागो शाइर सुघड़ पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। अदी मोहतरमा सिंधु सिंधी साहिबा पंहिंजे प्रोग्राम में शामिल रही। शमसदीन सोलंगी मुबारकूं ॾिनियूं, वॾी महिरबानी। ज़ाहिद हुसैन मुबारकूं ॾिनियूं। रोशन बिरहमानी ऐं इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां असांजो दीनी स्कॉलर मौलवी अब्दुल वहीद मुतवा पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। मोहम्मद ताहिर ताहिरी झतियाल साहब जन पंहिंजे प्रोग्राम में गॾु रहिया। लाला नूनारी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। अब्दुल्ला गफ़ारी साहब, सदाम अकबर दर साहब, अख्तर अली अख्तर पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। मुबारकूं ॾिनियूं, वॾी महिरबानी। आबिद अज़ीज़ थाणे बुला खान खां असांजा बहितरीन शाइर, सनागो, आलिम दीन पाण सां गॾु रहिया। संदन महिरबानियूं लख लाइक किरोड़ कुर्ब। अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी साहब जेकबाबाद खां असांजा दीनी स्कॉलर पाण सां गॾु रहिया। ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम सूफ़ी नूरैन करमानी पाण सां गॾु रहियो। ऐं उन सां गॾोगॾु नूर मोहम्मद जोयो पंहिंजे प्रोग्राम में, अवेश नक्शबंदी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। अहमद अली जान, अवां जी महिरबानी। जेके बि दोस्त इन प्रोग्राम में शामिल रहिया, मोहतरम रशीद अली लाशारी, दीदार अली कलोहड़ो, वली मोहम्मद राहिमो, इमदादुल्लाह बिजाराणी साहब, मोहतरम हबीब मत्तू साहब, इफ्तिखार अहमद मेमन साहब, मोहतरम महमूद महर साहब ऐं इरफान बुरफत, असांजो बहितरीन सहाफ़ी हफ़ीज़ुल्लाह ताहिरी साहब,
कुर्बान अली खोसो साहब ऐं बाग हुसैन जोखियो साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। कासिम ताहिरी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। दोस्तों अवां सभिनी जूं वॾियूं महिरबानियूं, लख लाइक करोड़ कुर्ब वेंदे वेंदे अवां जे लाइ दिलि मां निकितल लखें दुआऊं अवां जी सलामती जे लाइ आहिनि। जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो। रब करीम असांजी अवां जी सभिनी जी इज़्ज़त आबरू रिस्क रोज़ी माल मिल्क दीन ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए। रब करीम सभिनी जा कर्ज़ मर्ज़ फितना मुसीबतूं दर्द दफ़े फ़रमाए। अल्लाह करीम सभिनी खे ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि बीमारियुनि खां महफ़ूज़ फ़रमाए। असां अवां जे सीननि खे मदीनो बनाए। सीननि मां बुग़्ज़ कीनो हसद गुरूर तकब्बुर वॾाई अना खे दूर फ़रमाए। पंहिंजो पंहिंजे बचड़नि जो अबे अमा जो ओड़े पाड़े जो ख़ासि ख़्यालु रखंदा ऐं उन्हनि जो ख़्यालु रखंदा जिन जी ज़िम्मेवारी अव्हां जे मथां आइद कई वई आहे। अल्लाह करीम अव्हां खे ख़ुशि रखे, शाद रखे, आबाद रखे। इन ते पंहिंजे प्रोग्राम पेशकार ऐं मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अशरी ताहिरी खे इजाज़त ॾींदा। वरी ॿिए प्रोग्राम में नए मौज़ू सां गॾु हाज़िर हूंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह निगहबान, जाॾे पेर ताॾे ख़ैर।